फौरी जेको आहे पुलिस रिस्पॉन्ड कयो, जाइ वक़ुआ ते पहुती। उन में जेको ज़ख़्मी हो रसूल बख़्श वलद अली बख़्श, उनखे फौरी तिबी इमदाद जे लाइ हॉस्पिटल रवानो कयो वियो। FIR रजिस्टर कई वई। उन खां अलावा JIT तश्कील ॾिनी वई, जंहिंमें DSP CIA, DSP झंडूमरी, SHO उमरसान, SHO बुकेरा, इंचार्ज CIA, SHO वुमेन। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 ॾींहंनि खां जेको आहे सो पुलिस माट करे न वेठी। डिफरेंट 12 खां वधीक जेके जायुनि ते जेको सो रेड्स कया विया। हैदराबाद डिस्ट्रिक्ट में, मटियारी में, टंडवा लहियार में, ऐं जेको आहे सो असांखे हैदराबाद पुलिस ऐं मटियारी पुलिस जी मुआवनत रही। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह असांखे कामयाबी थी 2-2.5 ॾींहंनि में जेको जाखरी थाणे जे इलाइक़े जे कचे जे इलाइक़े में अॼु असां रेड कयो, जितां ॿई मुगवी जेको तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि, मसमात ख़ानी ज़ोजा अब्दुल्ला मजीदाण उमिरि 50-55 साल ऐं सायमादी अली बख़्श उमिरि 16-17 साल, जेके अल्हम्दुलिल्लाह सेफली रिकवर थी वियूं। ऐं 2 मुलज़िम जेके आहिनि उतां जेके आहिनि उहे अरेस्ट थिया। दिलदार अली वलद धणी बख़्श ऐं मोहम्मद इस्माइल वलद धणी बख़्श। त उन्हनि जी इंटरोगेशन जारी आहे। ॿियनि मुलज़िमनि जे लाइ अञा असांजा रेड्स जारी आहिनि ऐं इंशाल्लाह जेको आहे सो हिनखे जेके मुलज़िमनि जिन बि ही अफ़सोसनाक वाक़ियो कयो, हिननि लेडीज़ खे खयो सीरियस, हिननि जी फैमिली जंहिं दुख में तकलीफ़ में हुई उन में असां उन्हनि सां गॾु हुआसीं ऐं उन्हनि जो असांखे अहसासु आहे त बिल्कुलु उन्हनि खे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी ऐं हीउ सख़्तु खां सख़्तु केस ठाहियो वेंदो। ऐं उन में तव्हांखे ॿुधाईंदो हलियां त बाक़ी जेके हिन में 5 मुलज़िम अञा रूपोशन, जंहिंमें सावण वलद शरीफ़, मीर वलद शरीफ़, वाहिद बख़्श, सब्ज़ अली ऐं सुल्तान, जिन जे लाइ असां रेड्स कंदासीं ऐं उन्हनि खे केफ़र क़िदा ते पहुचाईंदासीं। जी, हिननि जो जेको आहे सो सावण जी जेको आहे सो रिलेटिव पंहिंजी मर्ज़ी सां जेको आहे सो शादी कई हिननि जे कंहिं रिश्तेदार सां। उन निकाह कयो पंहिंजी मर्ज़ी सां। उन जे बदिले में उन्हनि जेको आहे सो ज़बरदस्ती हिननि खे किडनैप कयो। हिन जो काफ़ी टाइम खां मसइलो हलंदो रहे थो। ही छंडण जा रिहायशी आहिनि ऐं ही उॾेरोलाल जा आहिनि ऐं हू जेके सावण वारा आहिनि उहे छंडण ते रहनि था। ऐं हिन जो काफ़ी पहिरीं बिरादरी लेवल में इशूज़ आहिनि, पर हीउ जेको आहे सो हुननि जी जेका न्याणी उहा पंहिंजी पसंदि सां शादी कई आहे। हीअ हुननि ज़बरदस्ती करण जी कोशिशि। हिन में 2 जेके आहिनि सो असां गिरफ़्तार कया आहिनि, दिलदार अली ऐं मोहम्मद इस्माइल। ऐं हिन में पूरी टंडवा लहियार पुलिस तव्हांखे ॿुधायमि। उन खां अलावा डिस्ट्रिक्ट मटियारी जी पुलिस असां मटियारी में रेड कया, मटियारी पुलिस जी मुआवनत रही। उन खां अलावा कल्ह हैदराबाद जे इलाइक़े में असां रेड्स कया सहूलियत करण लाइ। उन में हैदराबाद पुलिस जी जेको आहे रही ऐं जेको आहे सो ही असांजी बहितरीनु सक्सेस आहे। ऐं पंहिंजी टीम खे ख़िराज तहसीन थो पेश कयां, जिन अहिड़ी गरम हार्ट एंड ह्यूमन कंडीशंस में कल्ह पंहिंजा रेड्स जारी रखिया, अॼु बि रेड्स जारी रखिया ऐं मुसलसल जेको आहे असां कंटिन्यू को बि असांजो टीम जो मेंबर आराम न कयो आहे हिन जी बादियाबी। जवाबदार जेके आहिनि, जीअं खुफ़िया इतला मिलियो त उते असां रेड कयो त 2 जेके आहिनि सो असांखे हथ अची विया। ॿिया जेके आहिनि उतां खां भॼी विया मौक़े ते। अञा असांजूं टीम्स उते मौक़े ते मौजूदु आहिनि। जीअं त हिननि जी सेफ्टी जो हो त हिननि खे असां फौरी उतां रिकवर कयो ऐं हिते प्रेस कॉन्फ्रेंस कयो।